बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा आऊं नाले अली बख्श भेण वेठल दर्स रोड मोरो। जीअं त कुझु टाइम पहिरियां ज़ैन मंगरो नाले वलद हाकुम मंगरो जेको कंडियारे जो रहवासी आहे जंहिंसां मुंहिंजा जेका कारोबारी तालुकात रहिया आहिनि ऐं उन मूंखे जेका कारोबार जे हिसाब सां मूंखां कुझु जिन्स वरिती छॾियनि जंहिंजो उन मूंखे चेक ॾिनो 10.5 लख रुपए जो। टाइम ते चेक पास न थियो। उन खां पोइ मां मेमो हणाए ऐं PS मोरो ते हुनजे ख़िलाफ़ हिकिड़ी FIR कराई। FIR कराइण खां पोइ उहो केस असांजो जेका हिन वक़्तु कोर्ट मोरो कोर्ट में हली रहियो आहे। कल्ह खां वठी सोशल मीडिया ते ज़ैन मंगरे वारनि मुंहिंजे ख़िलाफ़ हिकिड़ी प्रोपेगेंडा हलाई आहे त हिन जेका कोर्ट खां ॿाहिरि कोर्ट जे दरवाज़े खां निकिरंदे ई जेका असां ते हमलो कयो आहे माण्हू वठी ऐं असांखे धकाया आहिनि, असांजी गाॾीअ खे धकाया आहिनि, असां ते तशदुद कयो आहे जंहिंमें का बि सदाकत कान्हे का। ऐं तव्हां हिन वक़्तु बि कोर्ट जो CCTV वग़ैरह लॻल आहिनि उहो चेक करे सघो था। ऐं मां पंहिंजे घर ई हुउसि तारीख़ आई, मां पंहिंजे घर ई सिधो हलियो आहियो आहियां। अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे का। हीअ मुंहिंजे ख़िलाफ़ जेका प्रोपेगेंडा आहे छो जे करे जो हीअ हिकु ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे ऐं हिन तक़रीबन हिन ते सॼे सिंध में जेका FIR थियल आहिनि जंहिंमें जेका PS मोरो ते हीअ मुंहिंजी 10.5 लख रुपए जी FIR आहे हिन ते जंहिंमें केस मोरो कोर्ट में हली रहियो आहे। ॿी हिकिड़ी FIR आहे कंहिं मोरे जी बिरादरीअ जी आहे जेका 46 लख जी FIR आहे जंहिंमें हू रूपोश आहे। उन खां पोइ हिकिड़ी टीं FIR आहे जे कारोबार जी FIR जेका हीअ वरी जैकमाबाद थाणे ते दाख़िल थियल आहे FIR हीअ उन में घुरबल ते ठीकु आहे। उन खां पोइ ताईं हीअ कंडियारे सिटीअ जो हिकिड़ो जेका पेज आहे कंडियारो अपडेट जे नाले सां तव्हां उहो विज़िट कंदव तव्हांखे सॼो अच्छे कारे जी हुते ख़बर पइजी वेंदी त छा आहे छा न आहे। ऐं उन खां पोइ ताईं हीअ मुंहिंजे ख़िलाफ़ जेका प्रोपेगेंडा करे मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त असां हीअ कंदासीं हूअ कंदासीं। पोइ मां आला अख़्तियारनि खां घुर थो कयां SHO कंडियारो, DSP कंडियारो, SP नौशारो फिरोज़, SHO मोरो, DSP मोरो खां त हिन मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। महिरबानी।